नाज़िम पास अपडेट कंदा हलूं। ठठेलग गजे वारे इलाइक़े में कराची के पानी सप्लाई कंदड़ केडीए वाह में नौजवान बुढ़ी फौत थी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर है, अवां ताईं पहुंचाईंदा हलूं। कराची वासी अब्दुल्ला पठान दोस्तन सां गॾु तफ़री लाइ आयो हो। संदसि लाश जी ॻोल्हा जारी आहे। अवां खे आगाह कंदा हलूं। ठठेलग गजे वारे इलाइक़े में कराची के पानी सप्लाई कंदड़ केडीए वाह में नौजवान बुढ़ी फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं रशीद जाखो खान जी। रशीद आगाह कजो। हाँ जी, गुजे लग कराची के पानी सप्लाई कंदड़ केडी वाह में तफ़रील दोस्तन सां गॾु तफ़रील लाइ आयल कराची वासी अब्दुल्ला पठान उने पानी में वञण सबबि बुढ़ी फौत थी वियो आहे, जंहिंजे लाश के मक़ामी टोबुनि जे मदद सां ॻोल्हा जारी आहे, पर लाश अञा ताईं हथ न अची सघियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।